अस्सलाम वालेकुम दोस्तों। एलिट काफ़ी टाइम का पोइ जेको आहे सो मुंहिंजी दिलि चयो पिए त सारियुनि जे बारे में हिकिड़ी वीडियो ठाहियां। सो आऊं आहियां निज़ामुद्दीन जक्सी, तहलका टनो ग़ुलाम हैदर, सिल्लो टनो मोहम्मद ख़ान। सो सारियुनि जे बारे में तफ़सीली फ़ैसिले करण खां पहिरीं तव्हांखे इन जे बारे में इहा ई सोचणु खपे त हिन में ठल छो पई थिए। हिकिड़ो त क्लाइमेट जे करे आहे, ॿियो को मसइलो जे आहे त पोइ माण्हुनि खे सम्झ जो बि मसइलो आहे। हाणे असां वटि छा आहे, कुझु ज़मींदार चवनि था त यार हीअ सारी इहो संग आहे ऐं इन में जेको आहे सो संग टुटे पियो, हीअ जेको आउं हथ में ॾेखारियां पियो, पर हीअ ॾिसो मूं वटि बि जेको लॻल आहे हाइब्रिड ई आहे, ठीकु न, पर हिते अहिड़ो को मसइलो कोन्हे। हा, अगरि तव्हांजो संग ॾूढे खां निकितो आहे, ॾूढे खां निकितो आहे त उहो पहिरीं ठलो हूंदो आहे। हीअ ॾिसो जेको ॾूढे खां निकितो आहे, जंहिंखे पाणी चऊं कानी मां निकितो आहे, उहो पहिरीं ठलो हूंदो आहे। अॻियां हली हू ॿूर झले पोइ जेको आहे लॻ जो मरहलो शुरू करे उन खां पोइ अन्न कंदो आहे। हीअ सभु पहिरीं निकिता हुआ ठला हुआ, पर हाणे तव्हां हिननि में ॾिसो त हिननि में जेको